भाऊ संजर ॾे ख़बर भला अॼुकल्ह जा नौजवान स्कूल बि वेंदा आहिनि ऐं हिननि खे अचे बि कुझु नथो। छा उस्तादनि में आहे या शागिर्द में आहे, छा आहे भला? जी बिल्कुलु, मतिलबु स्कूल बि वेंदा आहिनि पर हाणे इन में इहा आहे जो उस्ताद पंहिंजे हिसाब सां कोशिशि कंदा आहिनि। हा उस्ताद हाणे प्राइमरी जा नौजवान प्राइमरी जा पर हाल उन्हनि खे बि कुझु नथो अचे, छाजे करे? प्राइमरी वारो ॿार त उहो नंढो ॿारु हूंदो आहे, उनखे मतिलबु एतिरी ख़बर कोन्हे जो मां पंहिंजी ज़िंदगी विञाए रहियो आहियां। उहो त अञा वधीक रांदि रूंद ॾे तवजह ॾींदो आहे। अच्छा, पोइ भला प्राइमरी खां जेके मथे पढ़नि था, मिडिल थियो या उन खां पोइ छा आहे इहो, इनखे छा चवंदा आहियो, इहो मैट्रिक आहे छा आहे? एॾाईं जेके पढ़ंदा आहिनि उन्हनि खे बि उन्हनि जी बि मतिलबु दिलचस्पी बि घटि आहे। उन्हनि खे छो उन्हनि खे बि कोन थो अचे? स्कूल बि वेंदा आहिनि, उस्तादनि जो एॾाईं मसइलो आहे या शागिर्द जो या छा जो? असल में नंढे हूंदे खां जॾहिं उन्हनि खे माइटनि जी तरफ़ां फ्री हैंड मिलियल आहे त पोइ हू माना तवजह न ॾींदा तइलीम ॾे एतिरो, छो जो नंढे हूंदे खां जॾहिं हुनखे मतिलबु इंसान जीअं कवर करे अचे न, पोइ वरी हू वॾो थी त वधीक माना दिलचस्पी पढ़ाई ॾे रखंदो। अॻे जा माल उचारींदा हुआ ऐं ॿियो कमकार घर जो, हींअर त कम ई कोन अथनि, सॼो ॾींहुं मोबाइल में पंहिंजो, पोइ बि हिननि खे कुझु नथो अचे, छाजे लाइ? अॻे उस्ताद कुझु सख़्ती कंदा हुआ, हींअर उस्ताद पंहिंजे सरकारी रूल मुताबिक़ एतिरो सख़्ती नथा कनि। उन हवाले सां शागिर्दनि जी तवजह कोन्हे, फ़ायर बुक नथा कनि, उन हवाले सां हिननि जो मतिलबु दिलचस्पी कोन्हे, फ़ायर नथा कनि। छा जो फायर कंदा? अॻे त नौजवाननि वटि इहे फायर ठका इहे त कोन हुआ, छाजा ठका आहिनि? को धाड़ेल थींदा छा स्कूल में? न धाड़ेल कोन थींदा, फायर हिकु मतिलबु ठाहे अखरनि खे माना सुरीलो करे लिखणु। हूअं त रफ़ में माण्हू लिखंदो आहे, जल्दी में लिखंदो आहे। अच्छा माना इहो लिखण पढ़ण जे हिसाब सां इहो सिस्टम आहे हिकिड़ो। अलाए यार, असांखे हिन जी ख़बर कोन्हे छा फायर आहे छा इहो रूफ आहे, इहे असां कोन ॿुधा हुआ। अॻे नौजवान पोइ बि 5 दर्जे वारो बि अख़बार पढ़ंदो हो, हींअर अख़बार नौजवान खे ॾींदे त अख़बार ॾे त हू ॾिसंदो ई कोन, उनखे ठुप पोइ बि माना हणी 2 अखर ॿुधाईंदो बसि ठहियो। अॼुकल्ह त अख़बार त हिननि खे अचे ई कोन थो, अलाए छो यार। असां बि ॾिसूं था की चवंदा असां हिते ड्रेस व्रेस पाए हिते रोज़ इहे सूटियल बूटियल कपिड़ा छोकिरा नौजवान ॾिसंदे त यार अलाए किथे पढ़नि था, पर हिते लिखण जे लाइ असां चऊं हल यार तौर करा ॿिन्हीअ में ई फस, मां बि तौर कराओ, तौर नथा कराए सघनि, हिसाब कोन थी अचे। हा अॼुकल्ह अख़बार जो माना रुझान माना इलाही घटिजी वियो। को पुराणो माण्हू या को पीर सन ॾिसंदे वॾे उमिरि वारो उहो अख़बार खोले पढ़ंदो, बाक़ी नौजवान असुल मतिलबु जॾहिं फारिग हूंदो त टच मोबाइल खे लॻो पियो हूंदो ऐं अख़बार ॾे हिन जी दिलचस्पी कोन्हे। बाक़ी रही ॻाल्हि त तौर जी, हाणे पढ़ाईअ में ई वीक हूंदो, कमज़ोर हूंदो, उन हवाले सां ई मतिलबु इन्हनि सिस्टम ॾे हरू भरू ध्यानु न ॾींदो ऐं हिननि खे हिसाब किताब न ईंदा। या अॻे वारा अनपढ़ियल बि इहे सभु हिसाब करे वञनि था, इहे भांज कनि था, इहे मतिलबु हिसाब किताब कनि था, इहे तौर कनि था। हेल त हिननि खे कुझु कोन थो अचे, न तौर करे था सघनि अन जी, न किथे का माप करे था सघनि, अलाए छा आहे नौजवाननि खे। हा ही हिसाब किताब या तौर थियो, तौर त तव्हांखे मूं ॿुधाई त एॾी माना हिननि जी पढ़ाई ॾे दिलचस्पी इलाही घटि आहे, पोइ वरी तौर बि हू न करे सघंदा। बाक़ी भांज बनीअ जी उहा हिकु अलॻि शइ आहे, उहा जे मतिलबु आम माण्हू नथो करे सघे लिखियल पढ़ियल बि, छो जो स्कूल में इहो न पढ़ाईंदा आहिनि, त पढ़ाईंदा आहिनि पर उहा अलॻि जामेट्री वारा हिसाब आहिनि, अलॻि आहिनि। बाक़ी बनीअ जी भांज माप इहो वरी अलॻि ॿारहाड़ी जे हिसाब सां थींदो आहे, इहो वरी सम्झणु अलॻि शइ आहे, उन ॾे तवजह ॾींदा त सम्झी वेंदा। बाक़ी रही ॻाल्हि त अॼुकल्ह जे नौजवान जो माना दिलचस्पी घटि आहे, उन हवाले सां ई माना पाण खे मतिलबु फैंसी जा मिसाल पैंट शर्ट वग़ैरह पाए कुझु ईअं शो कंदा आहिनि त असांखे इलाही कुझु अचे थो। बहरहाल ज़ाहिरी हुननि जी एतिरी दिलचस्पी कोन्हे, पंजे ई आंगुर बराबरि कोन्हनि कि नौजवान वरी होशियार बि हूंदा आहिनि। दोस्तों थैंक यू सो मच, उमेद तव्हांखे असांजी महिनत पसंदि आई। वरी नेक्स्ट वीडियो में पाण मिलंदासीं। दोस्तों तव्हां सभिनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे पेज ऐं चैनल खे ज़रूरु सपोर्ट कंदा। थैंक यू सो मच।